अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HBS न्यूज़ में खुश आमदीद। आपको ताज़ा तरीन सूरत हाल से अपडेट करते चलें। सांगड़ से वसीम सिंधी की रिपोर्ट के मुताबिक सांगड़ के नवाई इलाके यूसुफ जी मियान में लांडर बरदरी की जानिब से लांडर इत्तेहाद की शानदार तकरीब मुनक़िद की गई, जिसकी सरबराही सेंट्रल चेयरमैन फजलुल्लाह ने की। उस मौके पर रहनुमा ने अपने खिताब में कहा, पूरो जेको आहे तव्हांजो जेको यूनिट आहे उते वञो ऐं रजिस्टर हिकिड़ो रखो, ठीकु आहे। उन में जेके बि नाला तव्हांजा जेके वोट जंहिंजा आहिनि उन जा सभिनी जा नाला लिखो, ठीकु आहे। उन खां पोइ जेके ब्लड ग्रुप आहिनि उन्हनि जा नाला लिखो, ब्लड ग्रुप केतिरा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ केतिरा वोट जेके आहिनि बाक़ी जेके माण्हुनि जा दाख़िल थियल न आहिनि रहनि था, तव्हां उन्हनि जी लिस्ट ठाहियो। जे उन में घणा माण्हू जे अगरि अक्सरियत में थी था वञनि त असां हिते गाॾी घुराईंदासीं। सिंध भर में लांडर बरादरी के लोगों के साथ होने वाली नाइंसाफ़ी के खिलाफ हमें लांडर बरादरी के प्लेटफार्म पर साबित कदमी इख्तियार करनी होगी। हर दौर में लांडर बरादरी को अपने बुनियादी हकूक़ से महरूम किया गया है। इहो त असां ॾिसूं ई न, असां इहो सोचूं त यार जेतिरो बि पुॼी सघे असां वधि में वधि माण्हू पंहिंजी ग्रुप में शामिलु कंदा आहियूं, ठीकु आहे। सभिनी खे आवाज़ वारा छा चवंदा आहिनि, इहो ई चवंदा आहिनि न यार, हली हली असां बार बार वरी हुनखे दावत ॾियूं था। आख़िरकार केॾी महिल त भला हू मस्जिद में ईंदो न, केॾी महिल त ईंदो न। त असां बि जेको कमु इहो कयूं पिया इहो नेकी सम्झी पिया कयूं। असां पंहिंजे इत्तेहाद खे, पंहिंजे उहिदनि खे अगरि पाण इज़त ॾींदासीं न, असांखे ख़बर पइजी वेंदी त असांजा उहिदा छा आहिनि ऐं हिन जी ताक़त छा आहे, ठीकु आहे न। पर असांखे न हिननि उहिदनि जी ताक़त जी ख़बर न आहे, असां सदर ठाहे छॾियोसीं। गुज़िश्ता दिनों खैरपुर नाथन शाह में चंद शरपसंद अनासर ने लांडर बरादरी के नौजवान को बड़ी बेरहमी से कत्ल कर दिया था, इसकी सख्त लफ्ज़ों में मज़म्मत करते हैं। उन में जिन जा उहिदा आहिनि उहे मां कंहिं बि ऑफिसर वटि वञा थो त मुंहिंजो यूनाइटेड ह्यूमन राइट्स काउंसिल ऑर्गेनाइज़ेशन ऑफ पाकिस्तान जो बेंगलोर में चेयर आहे, ठीकु आहे। त सभ खां पहिरीं मां पंहिंजो कार्ड शो कयो। इत्तेहाद जो मतिलबु आहे पंहिंजो तारफ़ करायूं। ऑफिसर जेको आहे असांजी ॻाल्हि माना उन इत्तेहाद जे ज़रिए माना वधीक ॿुधंदो। जबकि मौजूदा सूरत हाल को मद्देनज़र रखते हुए लांडर इत्तेहाद की चशमपोशी में अपने कौम के लिए लाए अमल तश्कील दिया जाएगा। सिंध के बेशतर इलाकों में रहने वाले मौजूद लांडर बरादरी के लोगों में कमेटियाँ जोड़कर उनके मसाइल को फौरी तौर हल किया जाएगा। उनका मज़ीद कहना था, हर कौम का इत्तेहाद पुरअज़म है और अपनी कौम के लिए दिन रात मेहनत करके लोगों पर अपनी डाक बिठाई है, क्योंकि मुस्तकिल मिजाजी कामयाबी की कुंजी है। जबकि सेंट्रल चेयरमैन की जानिब से CEO HBS न्यूज़, रोज़नामा जीजलमा अखबार, सेंट्रल चेयरमैन यूनाइटेड ह्यूमन राइट्स काउंसिल ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान हुसैन बख्श को लांडर फैसला कमेटी का चीफ मुकर्रर किया गया। उस मौके पर लांडर इत्तेहाद के दीगर अहदेदार जिसमें अब्दुल सत्तार रसूल बख्श लांडर, मजीद लांडर, जावेद लांडर, सलीम लांडर, फौजी हबीबुल्ला लांडर, कंडो लांडर समेत यूसुफ जी मियान लांडर बरादरी के नौजवानों ने बड़ी तादाद में शिरकत की। मज़ीद तफ़सीलात के लिए देखते रहें HBS News.tv।